जेएसटी ऐं एसीटी जी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि नौकरी ते मुस्तक़िल करण लाइ कराची प्रेस क्लब खां सीएम हाउस ॾांहुं मार्च शुरू कयो त पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में छिकताण वारी सूरत-हाल पैदा थी वई। पुलिस मुज़ाहिरीन खे सीएम हाउस रेड ज़ोन ॾांहुं वञण खां रोकण जी कोशिश कई त छिकताण थी, जंहिं दौरान उस्तादनि मथां लठियूं वसाइण सां गॾु वठ पकड़ बि कई वई। एहतिजाज कंदड़ उस्तादनि जे अॻवाननि जो चवणु आहे त हू मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज करे रहिया आहिनि। सिंध सरकार संदन मुतालबा तस्लीम करे त खेनि लठियूं खाइण जो शौक़ु नाहे। उस्ताद अॻवाननि इल्ज़ाम हयो त पुलिस लठबाज़ी दौरान 10 खां वधीक मुज़ाहिरीन खे खंबे लाकअप करे छॾियो आहे, जॾहिं त पुरअमन एहतिजाज दौरान तशद्दुद पिणु कयो वियो।